अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह एपिसोड नंबर 42 आंखे साम्हूं पेश करे अचे थो, जंहिंमें लोड़ीअ जो इजलास तंहिंजो ज़िक्र थींदो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में लोड़ीअ में रहीमाबाद में हिकिड़ो जलसो थियो हो, इजलास थियो हो। तंहिंजी थोड़ी का तफ़सील ऐं मालूमात पेश करे अचे थी। लोड़ीअ जी मस्जिद जे वाइने पासे हिकिड़ो वॾो पत्थर रखे में आयो हो, जंहिंजी लंबाई तक़रीबन 4 फुट ऐं चौड़ाई तक़रीबन 3.5 फुट हुई। या इन कता पण वॾो पत्थर हो। उन पत्थर जे आजू बाजू में चारपाइयूं यानी पलंग अने खटूं डारे वयूं, अने इन पलंगे अने खटें जे ज़रिए अने उन पत्थर जे ज़रिए स्टेज तैयार करे में आयो हो। पोइ उन जी साइड में काठीअ जा अने तंहिं मथे घाह, वॾो घाह विझी करे काठीअ मथे तंहिंजा कमरा बनाए में आया हुआ, रूम बनाए में आया हुआ जंहिंमें महिमान रही सघे। ने हिकिड़ो वॾो छन्नो बनाए में आयो हो जंहिंमें जलसो थियो हुते। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह पिंड जे इस्तक़बालिया खुतबे में यानी कि महिमान जो स्वागत कंदे उन ज़माने में जो कच्छ जा सुप्रीडेंट हुआ खान बहादुर अब्दुल रशीद, तंहिंजे इस्तक़बाल में तंहिंजे स्वागत में हिकिड़ी नज़म फ़ारसी ज़बान में चयो हो, जंहिंजो पंहिंजी ॿोलीअ में माना ने मफ़हूम ई थी थो जे अचो अॼु बुलबुल ख़ुशीअ से सॾ पई करे जे बहार जो मौसम पुॼी आयो आहे। सुबह जी नरम हवा फुलें जी खुशबू के चारे पासे फैलाए छॾे। दिल में छुपलूं आरज़ूं अॼु ज़ाहिर पियूं थिए, अने हीअं में वेठलूं तमन्नाऊं अॼु ॿार पियूं निकिरें। उञायल अने विञायल माड़ूअ उन लाइ करे अॼु ख़ुशख़बरी आहे जे खिज़र अॼु ज़िंदगी ॾियण वारो पाणी खणी पुॼी आयो आहे। ॾुकार जो अने ॾुख जो तंहिंखां सिवा कारे ऊन्हारे जो दौर ख़तम थी वियो। अॼु मौसम में बहार अची वियो आहे अने सावक फुलें जी खुशबू अने हरियाली हर तरफ़ फैली वई है। ऊंधाओ ने अंधेरो ख़त्म थियो अने रोशनी ज़ाहिर थी वई। अॼु अचो हली करे क़िस्मत जो सितारो अॼु चमके पियो। चमकंदड़ अज़ीम सिज पण अॼु उगी आयो आहे। ज़मा खान अब्दुल रशीद जो दौर पुॼी आयो आहे। ई मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी नज़म चयो हो खान अब्दुल रशीद जे स्वागत में फ़ारसी ज़बान में, तंहिंजो ई मान्या ने मफ़हूम कच्छी ज़बान में आंखे साम्हूं बयान करे में आयो। रहीमाबाद लोड़ीअ में इलाक़े बन्नी अने पच्छम जा ख़ासि अने आम माण्हू वॾी तादाद में, घणी तादाद में अने वॾी संख्या में पुॻा हुआ। बग़ैर कंहिं मसलक अने मज़हब जे इख़्तिलाफ़ जे हर मज़हब अने हर मसलक जे उलमाए किराम खे दावत ॾिनी में आई हुई। खान अब्दुल रशीद साहब रहमतुल्लाह अलैह क़ुरान, मज़हब इस्लाम ऐं तौहीद जे उनवान मथे बहितरीन तक़रीर कयूं अने माण्हुनि खे मालूमात से मालामाल कयूं।
मिलत इस्लामिया यानी मुसलमान की तारीख़, हिस्ट्री, पोइ मुसलमान जो दौर, उन जी तरक़ी, उन जी क़बूलियत, मुसलमान जो दुनिया मथे असर, पोइ वरी मुसलमान जो इख़्तिलाफ़, इन जी बदनसीबी, इस्लाम खां दूरी अने मनमानी, तंहिंजी वजह से दुनिया में पिन जो मक़ाम ने मर्तबो विञाइणो अने ग़ुलामीअ में अची वञणो, लाचार ने बेबस थी वञणो, अहिड़ी मणी बीमारी मुसलमान खे घेरे ॻियणो, तंहिंजो पाण ज़िक्र कयूं। पोइ ख़ान अब्दुल रशीद उन जलसे में तकरीर कंदे फरमायो जे पाणखे कंहिं दुश्मन न ई मारियो, बल्कि पाण पिंड पिंड जे पग मथे कुआड़ी हई है। अफ़सोस यारे मन दूर अफ़्ता, अफ़सोस दिले मन दूर उफ़्ता। कंहिं सवाल कंदे मौलवी अब्दुर्रहीम खे पुछियो उन ई जलसे में जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा माउ पीउ मुशरिक हुआ का काफ़िर मुसलमान हुआ। तो मौलाना चयूं जे पहलो कलमो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलु, तंहिंमें पाणखे इन जे बारे में सवाल न ई करे में आयो। क़ुरान में टोटल 30 पारा आई, तंहिंमें पण ई सवाल न ई आयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण इन सवाल के पिन जी ज़िंदगीअ में आम न ई कयूं। अने जर पाण मरी वेंदासीं तर मुनकर अने नकीर क़बर में पाण ता ई सवाल की न पुछंदा। पोइ उहो सवाल जो अल्लाह ताला क़ुरान में ज़िक्र ना कयईं, उहो सवाल जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम ना कयूं, क़बर में मौत पुठिया मलाइका पाण पुछंदा की न। पोइ अहिड़े सवाल में कुला पिंड जो वक़्तु विञायो था। एतिरो मौलाना फरमाए त जलसे में ने इजलास में जेतिरा माण्हू हुआ मड़े ख़ामोश थी वेही रहिया, को पण कुझु लाइ करे तयार न हो। खान बहादुर अब्दुल रशीद उनटाणे फरमायो जे जीअं ई हिनटाणे ख़ामोश आयो, ईअं उनटाणे पण ख़ामोश रहो जरा अहिड़ा सवाल अचे अने अहिड़ा सवाल न कयो। इंसान जेको आहे पिन जे माहौल जो अने समाज जो मोहताज वे थो, तंहिंजे कारण अहिड़ा सवाल पैदा करे थो। अने ई पण आहे जे ई सवाल खान अब्दुल रशीद के पुछे में आयो हो अने उन ई जवाब ॾिनो हो। जलसो शुरू थियो त सभ खां पहिरीं तकरीर कई अब्दुल रहीम साहब हिंगौर जा झिनाई, मौलवी अब्दुल रहीम साहब हिंगौर जा झिनाई, जो मकाम सुरई ने सुरई जगह जा रहे वारा हुआ। ई उन ज़माने में खाकसार तहरीक जा मुवाहिद यानी सपोर्टर हुआ। इन तकरीर कंदे चऊं जे पंहिंजी मुसलमानी जेको आहे उहो मशकूक आहे, यानी मुसलमानी पंहिंजी शक में आहे, पाण सच्चा मुसलमान पण न आहियूं, पंहिंजी को पण इबादत अल्लाह ताला वटि क़बूल न आई। तंहिंजो कारण ई ॾसियो जे इस्लामी हुकूमत न आई, एतिरे लाइ करे पाणखे पहिरीं मां पहिरीं इस्लामी हुकूमत क़ाइमु कई खपे। इन्ही खां बाद मौलवी अहमद मल्ला जी तकरीर जो वारो हो। पाण मौलवी अहमद मल्ला जेको आहे उन खे ई द्रब थियो जे हाणे आउं जेकॾहिं उथियोसि तकरीर लाइ करे त इन जेको मौलवी झिनाई तकरीर कयईं मूंखे इन जो रद्द करणो पवंदो। तंहिंजी वजह से मौलवी हाजी अहमद मल्ला पिंड जो टाइम ॾेई ॾिनो मौलवी अब्दुर्रहीम साहब खे। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी साहब उथिया, मौलाना जो नालो जलसे में जेको तकरीर करे वारा माण्हू मौलवी हुआ उन में न हो, कुला त मौलाना पिंड मेज़बान हुआ, पिन जे ॻोठ में ॿिए महिमान के मौलवी खे ॿोलाए करे तकरीरूं करायूं हो। पण जरा हाजी अहमद मल्ला चयूं जे आउं मुंहिंजो वक़्तु आंखे ॾियां थो त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी उथिया अने पोइ तकरीर कंदे चयूं जे मौलवी अब्दुर्रहीम जेको हिंगौर जो झिनाई जो चए थो जे पंहिंजी को पण इबादत क़बूल न आई, कुला त पंहिंजे मुल्क में इस्लामी हुकूमत न आई। त मौलाना मिसाल ॾेई सम्झायूं जे रिढें जो हिकिड़ो वॻ आहे, हुन वॻ में हिकिड़ी बीमार कीड़े वारी रिढ आहे। हिकिड़ो वापारी आयो रिढूं गिनण, त वापारीअ मिणी रिढें जो सॼे वॻ जो सौदो बेरो करे लाथईं, पण हिकिड़ी उहा रिढ जेको बीमार हुई जंहिंमें कीड़ा हुआ, उन रिढ जो सौदो न कयईं। अने जेको धणी हो हुनखे चयईं हीअ रिढ अलॻि कर, हीअ वॻ बेरी आउं कीन गिनंदुसि। त रिढें जो जेको धणी हो हुन चयईं जे न, इहा बीरी गिनणी पवंदी अने इन ई भाव में इहा वेंदी। त उहो जेको
वापारी हो उहो चए थो त मूंखे ई माल न आहे गिनो, त उहो रिड जेको वई उहा रिड ॿोले ने चए थी जे मुंह में कीड़ा रहिया ऐं बीमार रही त कोड़ो थियो, पर आउं त वॾी नस्ल जी आहियां, ऊंची नस्ल जी आहियां, मुंहिंजो ख़ानदान ऐं नस्ल ऊंचो आहे, मूंखे हिन घामड़ाईअ वापारी जे हथें से तो न विकण, आउं त कराची जी वॾे मार्केट में विका बि आहियां, उते वधारे पैसो कंदी आहियां। उहो वापारी पिंड जो सौदो छॾे हलियो वियो। मौलाना अब्दुर्रहीम फरमायो जी, इहा मिसाल ॾेई या केतिरे लाइ करे सम्झायो जे माण्हूअ अॼु ॻाल्हि कई था जे पंहिंजी मुस्लमान ई ठीकु न आहे, पंहिंजी इबादत अल्लाह वटि क़बूल न आहे, एतिरे लाइ करे जे इस्लामी हुकूमत न आहे, इस्लामी हुकूमत न आहे ई पाण खे नज़र अचे थो, पण पाण खे ई नज़र नथो अचे जे पंहिंजा मुस्लमान कई मुस्लमान गैरुल्लाह जे नाले मथे झुकनि पिया, नमे पिया, मुस्लमान पीरी मुरीदीअ जे जाल में फसिया पिया आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन जी किताब खे छॾे अने ॿियनि जे दर मथे ॿियनि जी किताब मथे ईमान रखिया वेठा आहिनि। हू दीन जेको अरब जे मुशरिकनि जो हो, जेको यहूदी ऐं ईसाईअ जो हो, जो अल्लाह खां सवाइ ॿियनि जूं ॻाल्हियूं मञणियूं, ॿिए खे पूॼणो, उहा वस्तु अॼु पंहिंजे मुस्लमान में अची वई आहे। मुस्लमान विराया पिया आहिनि, मुस्लमान विख्या पिया आहिनि, पाण में अहिड़ियूं कई बीमारियूं रहियूं, उन बीमारी खे पाण दूर कयूं, पर न पाण त पिन जे हसब मथे, नसब मथे, ख़ानदान मथे, क़ौम मथे जेको आहे से फ़ख्र पिया कई। अम्मा मरियम हिकिड़ी किताब आहे, तंहिंमें लिखियल है जे 1935 में, साल 1935 ईस्वी, यानी अॼु खां 90 वर पहला लुणीअ में जलसो थियो हो, जंहिंजी सदारत अब्दुल रशीद पठान कयो हो, जेको उन ज़माने में भुज कच्छ जा कमिश्नर हुआ। अब्दुल रशीद पठान असल में सूरत जा रहे वारा हुआ, अरबी ऐं फारसीअ जा माहिर हुआ, अने मौलवी क़िस्म जा माण्हू हुआ, अहले हदीस हुआ। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी मथे जेको पण केस थिया हुआ, पीर ऐं मौलवी केस कयो हो, उन केस खे ख़त्म इन अब्दुल रशीद साहब करायो। इन इजलास में मौलवी रहमतुल्लाह घराड़वी, मौलवी हाजी अहमद मल्ला बदीन वारा, मौलवी अब्दुर्रहीम हिंगोर जा झिनाई, मौलवी मोहम्मद उमर जूणे जा डिपलाई, मौलवी अली मोहम्मद जूणे जो डूंज वारो, मौलवी गुल मोहम्मद हिंगोर जो डीपियार वारो, ई मड़े उलमा किराम आया हुआ। ॿिनी उलमा किराम खे बोरिला करे 15 मिनट जो टाइम ॾिने में आयो हो। सभ खां पहिरीं मौलवी रहमतुल्लाह गिराड़वी तकरीर कई, जंहिं तकरीर में चयो जे इहा हुकूमत जेको रही इहा शरीयत जे कानून जे मुताबिक़ न आहे, एतिरे लाइ करे पंहिंजी मुस्लमानी मथे शक आहे अने पंहिंजी इबादत अल्लाह वटि क़बूल न आहे। मौलवी गिराड़वी खाकसार तहरीक जा हुआ, जंहिंजो चवणु इहो हो जो हुकूमत मौलवीअ खे मिलणी खपे, मौलवीअ शरीयत जा पाबंद माण्हू आहिनि। पोइ हाजी अहमद मल्ला तकरीर कंदे चई जे मौलाना गिराड़वी खे अहिड़ी तकरीर न कई खपे। पोइ मौलाना अब्दुर्रहीम साहब खाकसार तहरीक जे ख़िलाफ़ हुआ ऐं साथ साथ कांग्रेस जा पण ख़िलाफ़ हुआ। तकरीर कंदे ने मौलवी अब्दुर्रहीम जिनाईअ खे टाइम ॾेई न चयो जे अहिड़ा ॿोल न कढिया खपे, पाणखे मुस्लमान जे अख़लाक अने अमल खे सुधारे मथे वधारे महिनत कई खपे।